अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। मदئجي में अफ़सोसनाक वाक़ियो, पुराणी तकरार तां हिकु ॼणो क़तल। गाइजा थाणे जे हद ॻोठ माणकई वार्ड में जतोई बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि में पुराणी तकरार तां हिकु ॼणो अलीअ सन जतोई क़तल, घर में कोहराम। गाइजा पुलिस पारां लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ मदئجي इस्पताल आंदो वियो। मक़तूल जी अमर सुभान खातूं ॿुधाईंदे चयो त पंहिंजी बिरादरीअ जे माण्हुनि सां तकरार हलंदड़ हुयो, जंहिंजो फ़ैसिलो पिणु थियो हो, पर उन जे बावजूद बि अॼु क़तल कयो वियो आहे। पुलिस जे मूजिबि वाक़ियो पुराणी तकरार तां पेश आयो आहे। लाश पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले कयो वियो। ख़बरुनि जी दुनिया।